लॻी वई लाड़ सां आलम। सिंध जे लाजवाब लेखक कोमल कवि साईं अमर साहड़ जे किताब ख़्याल कड़ो खुड़काइनि था मां चूंड तव्हांजी नज़र। रतड़नि चांवरनि ऐं सारियुनि जी सुराण सां वासियल लाड़ सकाफ़ती तारीख़ी ऐं जाग्राफियाई लिहाज़ खां इंतिहाई शानदार खितो आहे। हीअ उहा ई लाड़ आहे जिते सर्द मुंद में साइबरे खां कई ईंदड़ परॾेही पंछी पर पसारींदा आहिनि ऐं लाड़ जे डंडनि ते के ॾींहं करार हासिल कंदा आहिनि। ऐं हीअ उहा ई लाड़ आहे जिते जॾहिं वाहूंदा वरंदा आहिनि तॾहिं हर हियूं हिंदोरो थी पवंदो आहे। हीअ उहा लाड़ जंहिंजी कंहिं सुरमे जे फराख़ सीने जहिड़ी सरज़मीन में हज़ार मोहबतुनि जा दास्तान मदफ़ून आहिनि। हीअ उहा ई लाड़ आहे जिते सिंध जे सपूतनि दोदनि ऐं जोधनि पंहिंजा सिर हिन सरज़मीन जी सलामतीअ लाइ पिण में पुरज़ा कया हुआ। हीअ उहा लाड़ जिते खेड़े सो खाए वारे नारे जे ख़ालिक जे झोक वॼाए त कींझर जी कंधीअ ते गंदरीअ सां गॾु गुज़ारण वारे तड़धड़ी तमाचे जा तकियाब आहिनि। बुलड़ीअ जे बादशाह जो बसेरो बि आहे त समन सरकार जी मज़ार बि आहे। थर खिते सां वाबस्ता ओलिया राज सिंह सुमराणी वो कलर जो कौर कंहिं बदुआ आधार कलर में मदफून थियो त लबारी क़ौम उन्हनि खे लाॾ मां लाड़ाई छॾियो। उनजी मज़ार बि उते ई आहे। इहा लाड़ जिते ख़लीफ़े नबी बख़्श कासिम जे केॾारे जनम वरितो हो उते सिंध राणी जी मोहबत तां मीर बाग़े तख़्त ऐं ताज बि घोरे छॾिया। हीअ उहा ई लाड़ आहे। हीअ उहा ई लाड़ आहे जिते रूपामाड़ी जी मुजावर माई सभाई जी लाज़वाल मोहबत जनम वरितो हो। हीअ उहा ई लाड़ आहे। हीअ उहा ई लाड़ आहे जिते जॾहिं सारियुनि जी सुराण फैलबी आहे ऐं जॾहिं खारनि खबड़नि में मक महकंदी आहे तॾहिं ज़िंदगी अखियूं में हेठि उथी पवंदी आहे। हीअ उहा ई लाड़ आहे। हीअ उहा ई लाड़ आहे जिते जॾहिं वजत नड़ फूक मां निकिरंदी हुई तॾहिं मिलण मीर मोहम्मद जो जवाननि खे जड़े छॾींदो। हीअ उहा ई लाड़ आहे जंहिं हसन दर्स खां इहो लिखरायो लॻी वई लाड़ सां आलम अव्हां खे ॿियो भला छा चऊं। असांखे इश्क सारियुनि जी छंडे फूके छड़े थो पियो। पुराणे इश्क पोड़े जी वजत नड़ फूक मां निकिती मिलण ही मीर मोहम्मद जो जवाननि खे जड़े थो पियो। हीअ उहा ई लाड़ आहे जिते सड़ीअ जो सावण चए जॾहिं गोॾो भञी बैत चवंदो हो तॾहिं भरियल पाणी जा घड़ा ऐं मट मिंट में पी पूरा करे छॾींदो। जी हा, लाड़। इहा लाड़ सिंधु सभ्यता जो हिकु अहिड़ो हुस्नाक भाङो आहे जिते तारीख़ तहज़ीब तमदुन जा अनेक सोना रूपा रंग विखरिया पिया आहिनि। ऐं इहा उहा ई लाड़ आहे। हीअ उहा ई लाड़ आहे जिते कंहिं ज़माने में गेटी बंदर अली बंदर ऐं शाह बंदर ते बि विलायती वणजारनि लाइ संदन वॾियूं चर ॾिया मोहींदियूं हुयूं। ॼाम निदे जे नासी नेणनि में ऐं दूल्हे दरिया ख़ान जी कुशादी दिलि जहिड़ी हीअ धरती लाड़ जंहिंमें ठटे नंगर जूं ठरियल रातियूं झंपीर जूं ताज़ियूं खजियूं झंपीर जूं ताड़ियूं खजियूं खारे छाण जूं छाड़ूं ऐं शाह बंदर जूं सुरमई शामूं माण्हू त छा पर पखी पखण खे बि मुड़ी ॾिसण ते मजबूर करे विझनि थियूं। हीअ उहा लाड़ जिन लोक मौसीक़ी लोक गीतनि सां मालामाल आहे। हीअ मर्दम खेज़ मिटी न रुगो लाॾनि ऐं सहरनि जी सरज़मीन आहे पर हिते कवियनि कलमकारनि ऐं
खोड़ सारनि ॾात धणियुनि हिन ॾेह जी सुहं सुंदरता ऐं सुरियाई खे अहसास जे आङिरनि सां ईअं उड़ियो आहे जीअं के रेॿारड़ियूं ॾिढनि जी उन मां कथा उणींदियूं आहिनि। दोस्तो लाड़ जा अनेक तारफ़ ऐं संदसि सुञाणपूं ऐं उन्हनि जा सवे ओञाणे इलामतूं आहिनि, पर संदसि सभ खां शानदार ऐं जानदार सुञाणप लाड़ जी पछाड़ में रहंदड़ उहे माण्हू आहिनि जेके जीवन ज्योति ॿारण लाइ सदाई गभे जी ॻोल्हा में समूरनि जा सीना चीरींदा आहिनि। कॾहिं सिंधु दरिया जे सुकल पेट मां पले जी उमेद रखी सुकीअ ते ॿेड़ा हकारे हलंदा आहिनि, त कॾहिं वरी छुड़वाग सामूंडी लहरनि सां जंग जोटे कुंडीअ में का कुरड़ी फासाए खणी ईंदा आहिनि। ज़िक्र लाड़ जो निकितो ऐं अली बाबा जे ॻायल ज़रीना जे हिन लोकगीत खे न ॿुधिजे त ॼण लूण बिना को बेसवाद ताम सो हाज़िर आहे ही कलाम उतरड़ो थो लॻे वाह सरो थो लॻे। असीं माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरड़ो थो लॻे उतरड़ो थो लॻे उतरड़ो थो लॻे अल्लाह वासरो थो लॻे। असीं माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरड़ो थो लॻे उतरड़ो थो